अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। गड़ियासीन का पेश आहे KTV जे नुमाइंदा ख़ास रिपोर्टर मौर खान जतोई जी रिपोर्ट। गड़ियासीन में स्पीकर सिंध असेंबली जनाब आगा सिराज खान दुरानिया जी सदारत हेठि संदसि जी रहाइशगाह कोट दुरानिया में अहम मीटिंग थी गुज़री, जंहिं में चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी जनाब बिलावल भुट्टो ज़रदारी साहब तरफ़ां 27 फरवरी ते ऐलानियल लॉन्ग मार्च में भरपूर शिरकत करण बाबति गौर वीचार कयो वियो ऐं बल्दियाती इलेक्शन बाबति पिणु गौर वीचार कयो वियो। सभिनी पाकिस्तान पीपल्स पार्टी तालके यूनियन काउंसिलनि ऐं टाउन कमेटीज़ जे उहिदेदारनि जियालनि पंहिंजूं तजवीज़ूं पेश कयूं। पाकिस्तान पीपल्स पार्टी तालके गड़ियासीन जे जनरल सेक्रेटरी जावेद खान दुरानी समेत 17 यूनियन काउंसिल ऐं 2 टाउन कमेटीज़ जे उहिदेदारनि वर्करनि ऐं तालके जे मौजूदनि वॾी तादाद में शिरकत कई। स्पीकर सिंध असेंबली आगा सिराज खान दुरानी साहब बल्दियाती इलेक्शन जे हवाले सां ॻाल्हाईंदे चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी अवामी पार्टी आहे। पार्टी मेरिट जे बुनियाद ते टिकेटूं ॾींदी आहे। पार्टी कायदे अवाम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहब जे खून सां ठहियल आहे। ॾुख सुख ज़िंदगीअ जो हिसो आहे। उन में तकलीफ़ूं बि मिलंदियूं आहिनि। उनखे बर्दाश्त करणु सचनि वर्करनि जियालनि जो कमु आहे। ईंदड़ बल्दियाती चूंडुनि में पार्टीअ जे वर्कर उहिदेदार जियाला तयारी कनि, उन्हनि खे मौक़ो ॾिनो वेंदो। पंहिंजे मुक़ामी माण्हुनि सां ख़बरुनि जी दुनिया।